घोटकी असिस्टेंट कमिश्नर घोटकी अमर शाकिर जुजा जी सदारत हेठि रमज़ानुल मुबारक दौरान अवाम के सस्ते अघ ते खाधे पीते जी शयुनि जी फराहमी खे यकीनी बनाइण बाबति इजलास थियो, जंहिंमें असिस्टेंट मुख्तियार कर कामरान अली महर, सेक्रेटरी मार्केट कमेटी न्याज़ अहमद कुरैशी, चीफ म्यूनसिपल ऑफिसर कम जमा ईंदड़ मीर मुर्तज़ा मिलहण, इंस्पेक्टर ब्यूरो ऑफ सप्लाई अमजद अली मलक, राना मोहम्मद नवीद, रीडर मोहम्मद पिंजल मीरानी, मोहम्मद अकराम अब्बासी, ASI शेर मोहम्मद अबड़ो समेत गोश्त, पोल्ट्री, सब्जी, डेयरी, किराना स्टोर यूनियन के सदर और व्यापारी बिरादरी के नुमाइंदनि शिरकत कई। इजलास में रमज़ानुल मुबारक दौरान अवाम के सस्ते और मयारी खाधे पीते जी शयुनि जी फराहमी ते तफ़सीली ख़्यालनि जी ॾे वठि कई वई, जंहिं बाद फ़ैसिलो कयो वियो त व्यापारी बिरादरी रमज़ानुल मुबारक दौरान अवाम के रिलीफ फराहम करण में मुकम्मल ताउन कंदे। इन मौके ते असिस्टेंट कमिश्नर अमर शाकिर जुजा चयो त इंतज़ामिया रमज़ानुल मुबारक में महांगे अघ ते खाधे पीते जो सामान विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ सरगर्म रहंदी और मुसलसल बाज़ारनि जो मुआइनो कंदी, जॾहिं त सरकारी प्राइस लिस्ट ऐं रमज़ान ऑर्डिनेंस जी भञकड़ी कंदड़ दुकानदारनि ते ॾंड विधो वेंदो ऐं जेल मोकिलियो वेंदो। इन सिलसिले में का बि रिआयत न कई वेंदी। हुन चयो त रमज़ानुल मुबारक दौरान डिप्टी कमिश्नर घोटकीअ जे हिदायतुनि ते पुराणी म्यूनसिपल ऑफिस में बचत बाज़ार लॻाई वेंदी, जंहिं में अवाम खे खाधे पीते जी शयूं सस्ते अघ ते मिलंदियूं। असांजी कोशिश आहे त रमज़ानुल मुबारक दौरान अवाम खे वधि खां वधि रिलीफ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।